जी असां अॼु मौजूदु आहियूं जेका ज़िले सखर जे डिस्ट्रिक्ट चेयरमैन सैयद कुमेल हैदर शाह साहब सां ऐं उन हवाले सां 25 अप्रैल ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो जेको जलसो थिए पियो ऐं जलसे जे हवाले सां सिक्योरिटी प्लान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु चोलिस्तान जेके 6 कैनाल कढिया वञनि पिया पीपल्स पार्टी जो जेको एहतजाज बि आहे ऐं पीपल्स पार्टी पाण उन हवाले सां जेके जलसो करणु अचे पई सखर में ऐं सखर जा जेके आहिनि त मुख़्तलिफ़ रोड रस्ता बि बंदि आहिनि उन सॼी सूरत हाल खे जेके असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़िले चेयरमैन सैयद कुमेल शाह साहब सां साईं हीअ जेके जलसो थिए पियो ऐं उन में सिंध जे माण्हुनि खे मैसेज वञे पियो त सिंधू कैनाल कंहिं सूरत में क़बूल न आहिनि पीपल्स पार्टी जो बि एहतजाज आहे ऐं मीडिया ते बि उहे रिपोर्टूं अचनि पियूं ऐं ज़िले सखर में जेका वकील बिरादरी जो एहतजाज बि हले पियो चइनि 5 ॾींहंनि खां इन सॼी सूरत हाल ऐं सिक्योरिटी खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं पीपल्स पार्टी जलसे कीअं था ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो जी, एहतजाज हर माण्हू जो हर फ़र्द जो आइनी हक़ आहे कंहिं बि शइ ते एहतजाज करण जो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको एहतजाज आहे हिकिड़ो जमहूरी तरीक़े जो एहतजाज आहे, हिकिड़ो जंहिंमां असां इहो सम्झूं था पिया त असांजे इन्हनि प्रोटेस्ट सां, असांजे इन्हनि जलसनि सां, असांजे इन्हनि पूरे जुलूसनि सां वफ़ाक़ी गवर्नमेंट खे एक्चुअली सम्झ ईंदी। ऐं जेको तव्हां ॾिठो आहे त कल्ह खां 3 ॾींहंनि खां हुननि जे लहजे में, हुननि जी ॻाल्हियुनि में वॾो हिकिड़ो फ़र्क़ु आयो आहे। चवनि था अचो तव्हां वेही असां पंहिंजा विहारे करे ॻाल्हायूं। ऐं इहो अञा CCI काउंसिल मां मंज़ूर ई न आहे थियो। जेसि ताईं ऑल चीफ मिनिस्टर्स काउंसिल मां मंज़ूर न थींदो त इहो सवाल ई पैदा न आहे त कैनाल अहिड़ो चोलिस्तान में कैनाल ठहे जेको सिंधू दरिया जो पाणी खणी सघे थो पियो। न ठाहिणु ॾींदासीं। बाक़ी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको एहतजाज जी हिकिड़ी शुरू कई आहे, 25 ते सखर आहे, उन खां पोइ मीरपुर ख़ासि आहे, उन खां पोइ कराची आहे ऐं नवाब शाह आहे, आख़िरी आहे कमू शहीद ते। त इनशा अल्लाह तव्हां ॾिसंदो त इन जे दौरान ई कैनाल वारो फ़ैसिलो वापसि वरितो वेंदो। ऐं इहा वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जंहिंजे इन सॼे प्रोसेस सां, छो त जमहूरी प्रोसेस इहो आहे। अगरि उहा बि सम्झनि था पिया त पीपल्स पार्टी वाहिद जमात आहे, अगरि उन वफ़ाक़ी हुकूमत सां पंहिंजो इलाह ख़तमु कयो त गवर्नमेंट किरी पवंदी। पर असांखे सभु बचाइणो आहे न, असांखे सिंध बचाइणो आहे, असांखे पाकिस्तान बचाइणो आहे, असांखे जमहूरियत बचाइणी आहे। को अहिड़ो अमल न कयो वञे जंहिंसां तव्हांजो सिस्टम ई डीरील थी वञे। ऐं को जमहूरियत, को MPA MNAs का बि अहिड़ी शइ न हुजे अॼु जेका ॿिया हालात ॿियनि सूबनि में आहिनि त उहो अल्लाह माफ़ करे अहिड़ो को सिंध या पंजाब में थिए। इनशा अल्लाह असां पुरुमीन आहियूं त इहा शइ वापसि वरिती वेंदी। ऐं बिलावल भुट्टे ज़रदारी साहब वारो जलसो तमामु वॾो हूंदो ऐं तव्हां ॾिसंदो त सखर जा माण्हू बाक़ाइदा पंहिंजे चेयरमैन खे वेलकम कंदा। सखर में जेको जलसो थिए थो उन जा सिक्योरिटी जा प्लान कहिड़ा आहिनि उन में तव्हां कीअं ॾिसो, असां सिक्योरिटी प्लान ठाहियो आहे। IG साहब सां बि राब्ते में आहियूं, DIG साहब सां बि आहियूं, SSP साहब सां बि आहियूं। ऐं प्रॉपर सिक्योरिटी प्लान आहे जंहिंमें माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾेई अंदरि हूंदा ऐं उन्हनि खे ख़ैर ख़ैरियत सां वापसि करायो वेंदो। चेयरमैन साहब जी हाई अलर्ट सिक्योरिटी आहे त उन्हनि खे बि इनशा अल्लाह जेका बि आहिनि प्लान सही ठाहिया विया आहिनि। पीपल्स पार्टी मुखालिफ़त में जेके तव्हां ॻाल्हि कयो पिया स्टेट ते त तरफ़ा हिकिड़ी जेके टिकेट ते पीपल्स पार्टी उमेदवार खटे आयो, वॾो कुल जमात टोटल जमात हुयूं ऐं हिन कैनाल मामले ते बि जेके आहिनि त उहे जमात पीपल्स पार्टी कीअं थी ॾिसे। ॾिसो, मुंहिंजो इहो आहे त तव्हां सिंध जे ख़िलाफ़ु का अहिड़ी शइ हुजे त उन ते एहतजाजी रवैयो, उन ते का बि शइ मज़बूत तरीक़े सां हुजे ऐं उन्हनि जो हिकिड़ो प्रॉपर सिस्टम हुजे। अगरि तव्हां सम्झो था त वफ़ाक़ी हुकूमत असां सां ज़्यादती कई आहे सिंध सां, जेकी हिन वक़्त ताईं असां सभिनी जो मौक़ुफ़ इहो ई आहे त ज़्यादती थियल आहे। पर अगरि तव्हां इहो चओ था त भाउ असांजी ज़्यादती थियल आहे हुकूमत सां ऐं हिकिड़ी सिंध में बाए इलेक्शन अचे थी पई, पर बुग़्ज़ पीपल्स पार्टी में तव्हां उन ई जमात खां सपोर्ट वठो था पिया, उन ई खे तव्हां सपोर्ट ॾियो था पिया, उन जे कैंडिडेट खे गॾु घुमायो था पिया, त इहो त तव्हां माण्हुनि खे छा था सम्झाइणु चाहियो। त इन करे असांजो इहो आहे त असां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु अगरि इहो प्रोपोगेंडा करनि था पिया, इनखे बिल्कुलु कामयाबु थियणु न ॾींदासीं। माण्हू बाशऊर अवाम आहिनि, सम्झे थी पई। तव्हां बाए इलेक्शन में हाल ॾिठो, तव्हां एहतजाजनि में रश ॾिसो था पिया, तव्हां पब्लिक जी रश ॾिसो था पिया त बाबा हो। ऐं इवन 4 अप्रैल ते तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बिलावल साहब तक़रीर करे पियो त जियालनि ख़ुदि चेयरमैन खां इहो हेठां सुवाल कयो त कैनालनि जो तव्हां छा था जवाबु ॾियणु चाहियो ऐं त पीपल्स पार्टी जो हुन ते छा मौक़ुफ़ आहे। त बिलावल साहब हुन ते प्रॉपर वाज़े मौक़ो लाड़काणे में ॾिनो, हैदराबाद में ॾिनऊं ऐं तव्हां 25 ते ॾिसंदो त सखर में बि इनशा अल्लाह ॾींदा।
सैयद कुमेल हैदर शाह साहब ज़िले चेयरमैन आहिनि सखर जा ऐं उन्हनि जेके आहे त 25 अप्रैल बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जो हीउ जलसो थिए पियो ऐं केनालनि जे ख़िलाफ़ु थिए पियो उन में सखर डिवीज़न जा जेके त वर्कर जेके शिरकत कंदा उन हवाले सां दावा कई आहे त हीउ वॾे में वॾो जलसो थींदो ऐं केनाल नामंज़ूर जो जेको आहे हिनखे रद्द करण जे लाइ हिते आवाम जो मुतालबो हूंदो। सखर ज़िले में जलसे जे लाइ सिक्योरिटी जा प्लान जुड़िया आहिनि ऐं सिक्योरिटी प्लान सख़्तु कई वेंदी। कैमरामैन नईम ड्रो सां गॾु मुनीर रहियो, KTN न्यूज़ पनवाक।